इश्क जी इजाजत ना है कुरान जी इजाजत काने तो कोरे ना है वनो अल्लाह ताला फरमायो वला तरकनु इलल लजीना ज़लमू फतमस्सकुमुन नार ज़ालिमन जे तरफ झुकाव न कजा जे करे न तब जहन्नम जी बाह तोखे भी पकड़ी दी जहन्नम जी बाह तोखे भी छुहंदी जहन्नम जी बाह तोखे भी पहुंचंदी जे करे ज़ालिमन जे तरफ पंहिंजो झुकाव रखियो थई ज़ालिमन जे तरफ झुकाव नाहे करणो झुकाव करणो आहे त अल्लाह ऐं उन जे रसूल जे फरमान जे तरफ करणो आहे हिते हिन असांजे बरे सगीर में पाकिस्तान आज़ाद थियो इन खां अॻु जी ॻाल्हि आहे हिंदुस्तान पाकिस्तान बरे सगीर गजल अंग्रेज़ जी हुकूमत हुई उन अंग्रेज़ जे हुकूमत में हिकिड़ो कलेक्टर हो उन कलेक्टर जो हिकिड़ो मुस्लमान मुलाज़िम हो उन कलेक्टर जी जेका थी हुई उन मुसलमान के चयो त मुसलमान अवां वटि जेको किताब आहे क़ुरान अल्लाह जो मुंहिंजी दिलि चवे थी त मूंखे क़ुरान पढ़ा हुन चयो त तव्हीं आहियो ईसाई गैर मुस्लिम असां मुसलमान मां तोखे क़ुरान पढ़ायां मां त मुलाज़िम आहियां हो कलेक्टर आहे हुनखे ख़बर पई त हो मूंखे त लाचार करे छॾी न तोखे कुझु बि कोन थींदो मां वेठी आहियां न मूंखे क़ुरान पढ़ाए हिन चयो न इहो मूंखे सही कोन थो लॻे चई जेकॾहिं न पढ़ाईंदे तव्हां मुसलमाननि जो असां बि इहो अक़ीदो रखूं था त क़यामत थींदी तव्हां मुसलमाननि जो अक़ीदो आहे क़यामत थींदी अलाह जे हुज़ूर में हाज़िर थियणो पवंदो पोइ जॾहिं सभु अॻियां पोयां गॾु हूंदा तव्हांजो नबी बि हुन जाइ ते हूंदो त मां तुंहिंजे नबीअ जे अॻियां तुंहिंजी शिकायत कंदसि त हिन मूंखे क़ुरान न पढ़ायो क़ुरान पढ़ाया शायदि मां कलमो भरे मुसलमान थी वञा हिन जो ॻाल्हि त तो वॾी करे छॾी हाणे पढ़ायां तोखे जो मां त पोइ मसइलो मसइलो कुझु बि न थींदो टाइम वग़ैरह सेट मां थी कयां ऐं मां कंहिं बि तरीक़े सां तो वटि पहुचंदसि क़ुरान तोखां रोज़ानो क़ुरान पढ़ंदी रही अल्लाह जो चओ सुभान अल्लाह इन्न हाज़ल क़ुरआन यहदी लिल्लती हिय अक़वम अल्लाह जे क़ुरान जी दावा है क़ुरान फरमाए तो इन्न हाज़ल क़ुरआन बेशक ही क़ुरान यहदी हिदायत कंदो आहे रस्तो ॾेखारींदो आहे रहनुमाई कंदो आहे लिल्लती हिय अक़वम उन रस्ते जी जेको सिधो रस्तो हूंदो आहे क़ुरान हमेशह माण्हुनि खे सिधे रस्ते जी हिदायत कंदो आहे छोकिरी पढ़ंदी रही हिदायत जे लाइ ईमान जे लाइ इस्लाम जे लाइ हुनजी सरज़मीन अंदर वारी दिलि जी जेका ज़मीन आहे तयारु थींदी रही ज़ाहिरा जॾहिं ॿार सां को बि फ़सुलु पोखणु चाहींदा आहियूं ज़मीन जी खेड़ी करणी पवंदी आहे हर ॾियणो पवंदो आहे पाणी ॾियणो पवंदो आहे ज़मीन खे ठाहिणो पवंदो आहे पोइ हुन में ॿिज छटिबो आहे त सला भला निकिरंदा आहिनि क़ुरान पढ़ंदी रही छोकिरीअ जी दिलि जेका आहे सा ईमान जे लाइ तयारु थींदी रही वक़्त गुज़रंदो रहियो क़ुरान करीम पढ़ंदी रही पर कुझु वक़्त खां बाद में छोकिरी अचणु पंहिंजो बंदि करे छॾियो मुलाज़िम हुन कलेक्टर वटि हुयो चई बि न पियो सघे पर नेठि हिनखे पुछणो पियो त ख़बर न आहे छोकिरी अचण लाइ छो बंदि कयो हुन कलेक्टर खे चवणु लॻो त तव्हांजी न्याणी ही उहा ॾिसण में नथी अचे छो त इहो मुलाज़िम अचण वञण वारो मुलाज़िम हुयो कलेक्टर हुनखे ॿुधायो त मुंहिंजी न्याणीअ जी तबीयत सही कान्हे का चवणु लॻो त मां अव्हां जो मुलाज़िम आहियां जेकॾहिं इजाज़त हुजे त मां तव्हांजे न्याणीअ जी तबीयत पुछां हुनजो को मसालो कोन्हे असां ईसाई आहियूं तूं मुस्लमान हलियो असांजे घर में घर हुनखे वठी आयो ॾिसे त बराबरि हुनजी न्याणी बिस्तरे जे मथां सुम्ही पई आहे बीमार आहे कमज़ोरी वठी वई आहे हलण फिरण जहिड़ी कान्हे का हिनखे जो ॾिठई न मुस्लमान वारो उस्ताद क़ुरान पढ़ाइण वारो आयो आहे
पीउ माउ के अकेलो छॾे थोरो ॿाहिरि निकिरी विया हिन मुस्लमान खे जे ॻाल्हि मुंहिंजी ॿुध मां बीमार आहियां लॻे नथो त को मां बीमारीअ मां चढ़ा ॿिए त मां पीउ माउ खे त कोन थी ॿुधायां ॿिए कंहिंखे कोन थी ॿुधायां पर मां तोखे थी ॿुधायां मां तोखे थी शाहिद बणायां मां कलमो भरियां थी तव्हांजे नबीअ जो तूं शाहिद हुजजां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाहिदी दी जामा कलमो भरे मुसलमान थी वई मुझे पी मां खे न ॿुधाइजां मां न जॾहिं मरी वञा ये असांजा ईसाई पंहिंजे रस्मुनि जे मुताबिक़ जीअं हुननि खे वणंदो तीअं रस्मूं करे मूंखे दफ़न कंदा पर पोइ तूं गॾु हलजां हिननि सां क़बर जो निशान लॻाए छॾिजां राति जो मुंहिंजी क़बर खे खोटिजां मुंहिंजे लाश खे ॿाहिरि कढजां पोइ जीअं न मुस्लमाननि जो तरीक़ो आहे गुस्ल जो जनाज़े पढ़ण जो पोइ वरी मुस्लमाननि जे तरीक़े जे मुताबिक़ मुंहिंजी तदफ़ीन कजां मुस्लमान मां थी वई आहियां तूं शाहिद ठीकु आहे छोकिरी दुनिया जॾहिं छॾे वई हिनखे ख़बर पई त दुनिया छोकिरी छॾे वई आहे बहरहाल हुन कलेक्टर हो हुन जा माण्हू आया रस्मूं जीअं हुननि जूं हुयूं तीअं हुननि कयूं क़ब्रस्तान दफ़न कंदा आहिनि वाणिया साड़ींदा आहिनि ईसाई कोन साड़ींदा आहिनि बहरहाल हुनखे खणी आया क़ब्रस्तान ईसाइनि जे में हे बि हुननि सां साणो जंहिं जॻह ते छोकिरीअ खे दफ़न कयूं हिन निशान लॻाए छॾियो त हिन जाइ ते ॾींहुं गुज़री वियो राति थी कोॾा रखई सिधो आयो हुन क़ब्रस्तान जे क़बर खे खोटियईं क़बर जो खोटे हेठि जॾहिं हुन सामी खे ॾिठई अल्लाह जी कुदरत हुई जो हुन क़बर में छोकिरीअ जो लाश ई कोन हो हुन क़बर जे अंदरि हिकिड़े मर्द जो लाश हो पर उहो जेको मर्द हुनखे ई सुञाणे पियो त असांजे ॻोठ जो असांजे इलाइक़े जो हिकिड़ो माण्हू आहे उहो गुज़ारे वियो उहो जेको आहे हिन क़बर में पियो आहे क़बर खे खणी बंदि कई दिलि में हिन सोचियो त जॾहिं असांजे ॻोठ वारो माण्हू हिन क़बर में अची वियो आहे अलाह जे कुदरत सां शायदि हीअ जेका कलेक्टर जी न्याणी आहे इहा अलाह जे कुदरत सां असांजे मुल्क असांजे इलाइक़े जे क़ब्रस्तान में वई हूंदी कलेक्टर खां मोकल वरितई सिधो वियो पंहिंजे ॻोठ में हुन शख़्स जी वञी पुछा कई बाबा फलाणो जो उहो त गुज़ारे वियो आहे दुनिया छॾे वियो आहे काॾे वियो जी हुनखे दफ़न करे आया कहिड़े क़ब्रस्तान में वठी आयसि हीअ क़ब्रस्तान हीअ हुनजी क़बर आहे निशान लॻाई राति जो हुनखे खोटींदो सोचे राति जॾहिं थी आयो कोदर खणी क़बर खे खोटियईं क़बर जो खोटियईं त हैरत ज़दा रहिजी वियो त उन क़बर जे अंदरि छोकिरीअ जो लाश त कोन हो छो त इहो मोह हुन छोकिरीअ जे क़बर में अची वियो हिन सम्झो त छोकिरीअ वारो लाश हिते आयो हूंदो ॾिठई त क़बर जे अंदरि छोकिरी जो लाश कोन्हे हिते वरी ॿियो अञा माण्हू पियो आहे मुंहिंजा मुहांडा ॿुधाइनि पिया त असांजे हिन मुल्क जो कोन्हे हिंदुस्तान पाकिस्तान त तॾहिं ठहियो कोन हिन बरे सॻीअ जो कोन्हे ऐं अरब मुल्क जो हुलियो थो हिन जो ॾेखारे जे हितां जो न आहे उन तरफ़ जो आहे क़बर पहिरियों हुनखे खणी बंदि कई हाणे हैरान थी वियो त छोकिरीअ जो त लाश हथी कोन आयो वसीयत हुनजी पूरी बि कान थी भला वसीयत त पूरी थिए या न थिए पर हीअ कहिड़ी माजरा आहे जो हिन जो लाश ओ हुन छोकिरीअ वारे क़बर में ऐं हिते वरी ॿिए मुल्क जो माण्हू अरब जो ॾेखारिजे थो छोकिरीअ जो लाश काॾे वियो हिन हैरानगीअ में राति जो सुतो पियो आहे ख्वाब में छोकिरी नज़र आई जी चाचा तूं मुंहिंजो उस्ताद आहे तुंहिंजी महिरबानी मुंहिंजे वसीयत जे मुताबिक़ तो क़बर खे खोटियो पर हाणे तूं वधीक तलाश छॾे ॾे हैरान बि थियणु छॾे ॾे मूंखे जंहिं मुल्क में पहुचणो हो मां उते पहुची वई आहियां सुभान अल्लाह आला हज़रत रहमतुल्लाह अलैह फरमाए थो तो उनका ख्वाब में उन झूने पुछो त मूंखे त हीअ ॻाल्हि सम्झ में कान थी अचे जिथे तोखे दफ़न करे आयासीं असांजे ॻोठ वारो वरी मूं सम्झो त शायदि तुंहिंजो लाश हिते हूंदो
गोठ वारे कब्रिस्तान में जी कब्र खोटे में अरब जो हमरा सुतो पियो आ तो तू किथे जी असल गाली या है ये जो तुझे गोठ जो हमरा हो ना यो ईसाइन सा मोहब्बत रखंदो अंदर में ईसाइन सा मोहब्बत रखंदो मरण को अल्लाह जो हिन जी मोहब्बत जैसा हुई हिन के गडायो न सा खड़ो हिन के न कब्र मां फरिश्तन के अल्लाह फरमायो ओ इन छोकरीअ जे कब्र में रखोस छोकरीअ खे तव्हां ॿाहिरि कढो हिन खे हिते रखो त कब्रिस्तान ईसाइन जो आहे ऐं ही मोहब्बत बि ईसाइन सां कंदो हो हदीस पाक में अल मरउ मा मन अहब जेको जंहिंसां मोहब्बत कंदो आहे उहो उन सां गॾु हूंदो छोकरीअ ॿुधायो त तुंहिंजे ॻोठाईअ जी मोहब्बत ईसाइन सां हुई अलाह फरमायो हिन खे मुस्लमाननि जे कब्रिस्तान मां कढो हिन खे उछलायो हिन ईसाइन जे कब्रिस्तान में ठीक है उहो तायो ईसान जे मोहब्बत जे करे ते ऐं हिन जेको असारो मुसलमान इहो वरी जेको कब्रिस्तान मां वयो होॾे ईसान जे कब्रिस्तान में मूं सम्झो तूं हिते हूंदी तूं वरी हिते वरी अरब जो इहो जेको अरब जो हबरा हो जंहिंजो लाश हिते आहे इहो वरी हिंदुस्तान वारनि सां मोहब्बत कंदो चवंदो हिंदुस्तान हिंदुस्तान इंडिया इंडिया मरण खां पोइ अलाह फरमायो खणो हिन खे तव्हां उछलायो इंडिया में जेको तूं जे इन खे दफ़न कयो हो जन्नतुल बकी में अलाह फरमायो इन मुंहिंजो क़ुरान में पढ़ियो मुस्तफ़ा जो कलमो में पढ़ी तंहिंजे करे छोकिरीअ खे हितां कढो जन्नतुल बकी में फ़रिश्तनि खे अब अहिड़े नियारियो सुभान अल्लाह त चओ इहो लतीफ़ो कोन्हे इहा हिकु हक़ीक़त आहे इन में दर्स आहे सबक़ आहे त तूं जंहिंसां मोहब्बत कंदे मरण खां बाद उते हूंदे आख़िरत में बि तूं उते उन्हनि सां गॾु हूंदे उन ग्रुप टोले सां गॾु हूंदे जंहिंजे पुठियां तूं हिते भॼे थो 11 महीना 20 ॾींहं तूं अहले सुन्नत वारो सुन्नी 10 ॾींहं अचनि त तूं वरी मवालनि सां गॾु बीठो हुजे तूं वरी हुननि पिटकनि ऐं सुटनि वारनि सां गॾु बीठो हुजे तूं वरी अलमनि ऐं ठंडनि वारनि सां गॾु बीठो हुजे तूं वरी उन्हनि सां गॾु हुजे जेके हुज़ूर जे सहाबा जा बेअदब आहिनि मुस्तफ़ा जे असहाबनि खे घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि हालांकि अल्लाह जो क़ुरान इन ॻाल्हि जो शाहिद आहे त रसूलुल्लाह जा सहाबी चाहे मुहाजिर आहिनि तब कुरान फरमाए तो ये सच्चा मोमिन हन जे अंसार हन तब कुरान फरमाए तो ये सच्चा मोमिन